गुरु नानक जयंती ऐं बीखम ॾिया जो विसर्जन। त जीअं तव्हांखे ख़बर आहे, अॼु कार्तिक मास शुक्ल पक्ष जी पूर्णिमा तिथि आहे, गुरु नानक जयंती जो अवसर आहे। साण ई साण असां जेको एकादशी ॾींहुं, जेको 23 तारीख़ हुई एकादशी, वॾी ग्यारस जे ॾींहुं बीखमनि जा ॾीआ जेके ॿारींदा आहियूं, अॼु हुननि जो बि विसर्जन करणो आहे। त हुते वञी करे दर्शन करे, संकल्प करे, उहो हुननि जो विसर्जन करे, जेको ब्राह्मण हूंदो उन्हनि जे मंदिर में या कोई भी ब्राह्मण खे तव्हांखे अन्नदान करणो आहे, वस्त्र ॾियणा आहिनि, फल मिठाई ॾखणा ॾियणु तमामु लाभदायक थींदो आहे। चवंदा आहिनि कि जेको भी माण्हू अॼु जे ॾींहुं इहो कंदो आहे, हुननि जे घर में कॾहिं बि पितृ दोष न ईंदो आहे ऐं पितृ सदाईं हुननि जे घर जे मथां आशीष बरसाईंदा आहिनि। जेको भी माण्हू 5 ॾींहं सुख सां इहे ॾीआ ॿारींदो आहे।